वफाकी हुकूमत पघारदार तबके ते इजाफी टैक्स लगाइण खिलाफ एतराज़ रद्द करे छॾिया। वधीक आमदनी वारनि ते वधीक टैक्स लगाइण ते एतराज़ न हुअणु घुरिजे। बेसिक टैक्स GDP शरह बर्दाश्त जोगी नाहे। टैक्स बेस खे वधाइणो आहे। मैशत जी डिजिटाइज़ेशन तरजीह आहे। डिजिटाइज़ेशन सां करप्शन ख़त्म ऐं शफ़ाफ़ियत वधंदी। नाणे बारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद रग़सेब जी पोस्ट बचड़ ब्रीफिंग चयाई पेट्रोलियम लेवी में पूरी वाधारो न पर मरने बाढ़ थींदो। आर्मी मार्केट में तिल जगन के नज़र में रखियो वेंदो। सेहत, वाटर सप्लाई एंड सैनिटेशन, वुमेन डेवलपमेंट, स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर, बहबूद आबादी और समाजी तहफ़्फ़ुज़ जैसे अहम सोशल सेक्टर्स के लिए 280 अरब 65 करोड़ रुपए की तरक्याती रकम मुख्तस की गई है। पंजाब जी 5446 अरब रुपए की टैक्स फ्री बजट पेश। घट में घट चूरो 37,000 रुपया मुक़रर। सरकारी मुलाजमन की पघार में 5 पेंशन में 15 सैकड़ों बाद। घट बिजली इस्तेमाल कंदड़ पापीदारन के मुफ्त सोलर सिस्टम ॾिनो वेंदो। अंडर ग्रेजुएट स्कॉलरशिप प्रोग्राम ऐं टेक्सटाइल सनत खे हथी ॾियण लाइ गारमेंट सिटी कायम करण जो ऐलान। बजट में मासूर माण्हुनि लाइ चीफ मिनिस्टर हिम्मत कार्ड ऐं ट्रांसजेंडर कम्युनिटी लाइ स्किल डेवलपमेंट प्रोग्राम शुरू करण की बतजवीज़। नाणे बारे सूबाई वज़ीर मुजतबा शुजाउर रहमान जो चवणु आहे त पंजाब के 5 वॾनि शहरनि में माहौल दोस्त बस सर्विस शुरू कई वेंदी। नए माली साल में 960 अरब रुपया रेवेन्यू हदफ ऐं 842 अरब तरक्याती बजट लाइ तजवीज़। सेहत लाइ 543 अरब 55 करोड़ रुपया रखिया विया। पंजाब असेंबली में बजट तकरीर दौरान अपोजिशन जो गोड़ नारेबाज़ी। मुखालिफ धुर जे मेंबरनि बजट जूं कॉपियूं फाड़े छॾियूं। स्पीकर जी दाइश जो घेराव। हुकूमती मेंबर ऐं वज़ीर अपोजिशन मेंबरनि खे सम्झाइण लाइ अॻिते वधा त ॾंद चक बाद हिक ॿिए में हथे पइजी विया। सिक्योरिटी एहलकारनि खे ऐवान में अचणो पियो। अपोजिशन जो वॉकआउट। वफ़ा खां पोइ पंजाब में भी पीपल्स पार्टी जो रुसामो। बजट इजलास में लामती शिरकत। रुगो ॿिनि मेंबरनि बजट इजलास में पार्टी की नुमाइंदगी कई। पीपल्स पार्टी अखबार अली हैदर गिलानी जो चवणु आहे त पार्लिमानी पार्टी बजट ते सलाह न करण तां ख़दशनि जो इज़हार कयो आहे। हाल जे मसइलनि ते नून लीग पीपल्स पार्टी की तजवीज़ ते अमल न कयो। सालियानी तरक्याती प्रोग्राम में बि पीपल्स पार्टी खे नज़रअंदाज कयो वियो। सिंध जी 2300 अरब रुपयनि ते ॿधल बजट सुभाणे पेश कई वेंदी। 20,300 यूनिट मुफ़्त करण जी तजवीज़। तरक्याती बजट लाइ 257 अरब खां वधीक रक़म रखी वेंदी। बजट में नयूं टैक्स लॻाइण जी तजवीज़ सां गॾु टैक्सनि में मटासता जो इम्कान। ज़रिए जो चवणु आहे त नयनि तरक्याती स्कीमनि बदिरां पहिरीं खां जारी तरक्याती स्कीमनि खे मुकमल करण ऐं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में महदूद नयूं तरक्याती रिथाउ आणण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। सिंध सरकार जो केंजर ढंढ ते दुनिया जो सभ खां वॾो पाणी ते तिरण वारो सोलर तवानाई वारो मंसूबो लॻाइण जो फ़ैसिलो। सिंध हुकूमत केंजर ढंढ ते पाणी ते तिरंदड़ सोलर तवानाई जो वॾो मंसूबो शुरू करे रही आहे। मंसूबे सां पाणी ते गर्मी हरारत घटि थींदी, बिजली मिलंदी ऐं पाणी जी बचत बि थींदी। तवानाई वारे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। वफ़ाक़ा हिकु भेरो ॿीहर बिजली ऐं गैस जी लोड शेडिंग ख़त्म करण जो मुतालबो। स्टॉक एक्सचेंज में तेज़ी। सो इंडेक्स नवा रिकॉर्ड कायम करे वरिता। वफ़ाक़ी बजट पेश थियण जे ॿिए ॾींहं ते पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में वापार में ज़बरदस्त तेज़ी। सो इंडेक्स में रिकॉर्ड 3,410 पॉइंट्स जो वाधारो। रिकॉर्ड इज़ाफ़ात स्टॉक एक्सचेंज में सो इंडेक्स 76,208 पॉइंट्स जी बुलंदतरीन सतह ते बंदि थियो। मुल्की मटासता वारे नाणे में वाज़े घटिताई। स्टेट बैंक अंगखर जारी करे छॾिया। पधिराई मूजिब 7 जून ते ख़त्म थियल हफ़्ते में नाणे में $60 लाख जी घटिताई थी। 9 अरब 10 करोड़ $33 लाख बचा। मटासता वारो मजमूई नाणो
14 अरब 38 करोड़ 38 लाख डॉलर रहियो। कमर्शियल बैंकनि वटि 5 अरब 28 करोड़ 5 लाख डॉलर रहिया। साइफर केस में पीटीआई पार्टी शामिल कुरैशी जी बरियत सुप्रीम कोर्ट में चैलेंज। एफआई अपील में मौक़िफ़ इख्तियार कयो पाए त हाई कोर्ट जे फ़ैसिले में ज़ाहिर नथो थिए त जवाबदारनि खे कहिड़ियुनि बुनियादनि ते बरी कयो वियो। फ़ैसिले में ज़ाहिर नथो थिए त प्रोसिक्यूशन खे साबित करण में नाकाम रही। हाई कोर्ट प्रोसिक्यूशन जे सबूतनि खे अहमियत न ॾिनी। साइफर केस में बरीअ जो अदालती फ़ैसिलो कलदम करार ॾिनो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट जो इद्दत केस में सज़ा खिलाफ अपील महीने में उकलाइण जो हुक्म। सेशन कोर्ट के 10 ॾींहनि में सज़ा मुअतली जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो करण जी हिदायत। इद्दत दौरान निकाह वारे केस में पीटीआई पार्टी बुशरा बीबी के 7 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई हुई। मीरपुर माथले जे शहीद साफ़ी नसरुल्ला गडाणी क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार वधीक हिकु ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस 2 ॾींहं जो जिस्मानी रिमांड पूरो थियण ते जवाबदार असकर लुंड खे दहशतगर्दी तौर अदालत में पेश कयो। जांच ऑफिसर पारां सिमी चालान पेश। चंबड़ में पूरियत जो बण में लड़कियल लाश अस्पताल मुंतकिल। इलाइक़े वासियुनि पूरियत चनो कोली जो बण में लड़कियल लाश ॾिसी पुलिस खे इतला ॾिनो। वारसनि पारां वाक़ियो आपघात करार। टंडो मोहम्मद खान में फुलेली पुल जे किनारे ते बीहण दौरान पेसल शख़्स ॿुॾी पियो। वारसनि पारां पेसल गगबोड़ो जी फुलेली कैनाल में ॻोल्हा जारी आहे। नवाजोतई भरिसां वॾी में घाघरा ता झेड़ो हिकु ॼणो मारिजी पियो। ॻोठ मगो खान नहर में नहर बिरादरी से बिंदरनि में झेड़ो थी पियो। फारिग में शरीफ़ नहर क़त्ल थी पियो। पुलिस मूजिब ज़री ज़मीन मां घाघरा ता झेड़े में नौजवान मारिजी वियो आहे। मलेर जे स्टिल टाउन थाणे जे हद मेगा टेंट सिटी मां 6 वरिहं जे नीगर जो लाश नीगर जी आमिर पुट मुमताज़ रिंद तौर सुञाण थी आहे। लाश ज़रूरी कार्रवाई बाद पासन हवाले। नसीराबाद में बनीगर तालाब में भींचदे बुढ़ी फौत। दाद में सरवासी 13 वरिहं जो तस्वर कुरैशी नवीद अली कुरैशी तालाब में बुढ़ी फौत थी विया। पोइ नीगरनि जा लाश घर पहुचाइण ते कोहरो मची वियो।